भाइर जेके हूंदा आहिनि न ऐं भेनरूं हूंदियूं न मां त चवां थो इन खां वधीक पियो क़रीबी वेझो रिश्तो ई कोन्हे। भाउ छप्पर हूंदो आहे भाउ जे लाइ। भाउ उहा शइ आहे जो मां त चवां थो जेकॾहिं कचहरी में को ॿिए भाउ जे लाइ ग़लति ॻाल्हाईंदो त बि भाउ बर्दाश्त न कंदो आहे। मुंहिंजा भाउ अॼु मां हैरान आहियां उन भाइरनि जे मथां जेके भाइर पाण में नथा ॻाल्हाइनि। अड़े उहे नंढे लाइ जा ॾींहं यादि कयो, उहे बचपन जा ॾींहं यादि कयो। बचपन में जॾहिं तव्हां नंढा भाइर सॻा हूंदा हो, खेॾंदा हो, जेकर उन नंढे भाउ सां ॿियो पाड़े जो ॿार विढ़ंदो हो त कीअं वञी तव्हां भाइर गॾिजी हुन सां विढ़ंदा हो या उन मथां पवंदा हो। अड़े सुबुह जो उथंदा हो, अमर पुराणी तव्हांखे जाॻाईंदी, चुल्ह ते वेहंदा हो गॾिजी हिक चुल्ह ते, सेके मानी खाईंदा हो सियारे जी मौसम में, ऊन्हारे जो गॾिजी नेरनि कंदा हुयो बि तव्हां भाइर रात जो सुम्हंदा बि हिक खंड ते अमर जी दिलि तव्हांखे गॾु सुम्हारींदी हुई। अॼु तव्हां उहे भाइर उहे ॻाल्हियूं तव्हां खां विसरी वयूं। अड़े तव्हांजो बाबो ॿीहर मोटी ईंदो, तव्हांजी अमर ॿीहर मोटी ईंदी, तव्हां ॿीहर ॼमंदव। थोरी थोरी ॻाल्हि ते, नंढी नंढी ॻाल्हि ते, सासुनि जे चवण ते इहे दिलि मां नफ़रतां कढो। 3 ॾींहंनि जी ज़िंदगी आहे। असां भाइर ॾिठासीं, ख़ुदा जो कसम आहे मुंहिंजे इलाइक़े में हिकिड़े जो भाउ गुज़ारे वियो त ख़ुदा जो कसम आख़िर में जॾहिं हुनखे दफ़नाइनि पिया त आख़िर में हुनजे मैयत खे भाकुर विझी ऐं चए पियो इहे लफ़्ज़ दादा हाणे मां कहिड़े भाउ खे ॿीहर भाकुर पाईंदुमि, हिकिड़ो ई भाउ हुयुसि, तूं मूंखां अॼु विछड़ी वई हमेशह जे लाइ, मां आख़िरी तोखे भाकुर थो पायां। अॼु तुंहिंजो जेको आहे सो मैयत कबर में था लाहिनि, मां वरी ज़िंदगी कंहिं भाउ खे ॾिसंदुसि। असां अहिड़ा अहिड़ा भाइर जूं मोहबतूं ॾिठियूंसीं, कबर में लाहींदे बि आख़िरी भाकुर पाए रोअंदा ॾिठासीं, रड़ियूं कंदे ॾिठासीं। अॼु तव्हां भाइर हिक ॿिए खां जुदा आहियो। अड़े शादियूं थींदियूं छा जे लाइ आहिनि? उहे जिगरी भाइर बि ॾिठासीं 4-4 साल बि माना पुटनि जूं शादियूं न कयूं, भाइरनि जूं न कयूं, सिर्फ़ु भाइरनि जे परचाइण जे लाइ त मूंसां फिलाणो भाउ रुठल उहो परचे त मां शादी कयां, पुट परणायां, धीउ परणायां। अॼु तव्हां पुटनि जूं भाटिया पुट आहिनि, उन्हनि जूं ख़ुशियूं ॾिसी तव्हां अॼु माना जेको आहे नफ़रतूं था कयो। बुग़्ज़ था दिलि में त मां भाउ सां न ॻाल्हाईंदुमि। अड़े ख़ुदा जा बंदा, मां तव्हांखे हथ थो ॿधां, अबे जे पुटनि खां नफ़रतां छॾियो, भाइरनि खां नफ़रतूं छॾियो, मासातनि खां नफ़रतूं छॾियो, सोटरनि खां छॾियो, महलेदारनि खां छॾियो। हर मुस्लमान सां खीर खंड रहो, हर भाउ सां भाउ थी हलो, भाइरनि भेनरुनि खां कॾहिं। अड़े भेनरूं त न्याणियूं आहिनि, उहे त वीचारियूं सदाई दुआऊं कंदियूं, भाइरनि जे लाइ लाॾा ॻाईंदियूं, भाइरनि जे लाइ दुआऊं कंदियूं, वाटूं ॾियारींदियूं आहिनि त मुंहिंजो अबे जो पुटु, मुंहिंजो जानी भाउ कॾहिं थो अचे, काॾां थो अचे त मां भाउ जी ख़ुशी में शरीक थियां, वञी भाउ जे पुट खे मोड़ ॿधां, वञी भाउ खां जोड़ा वठां शादीअ जा, वञी मां उन खां जेको आहे मुंहिंजे भाउ जे पुट जी शादी में झुमरियूं हणां। अॼु तव्हां भेनरुनि खां बि कावड़ियल, अॼु तव्हां भाइर बि कावड़ियल। अफ़सोस आहे मूंखे तव्हांजे हाल जे मथां अदा। हीअ मैसेज इनशाअल्लाह जेको नरम दिलि हूंदो, हक़ीक़ी मुस्लमान हूंदो त इनशाअल्लाह अॼु ई वञी पंहिंजे भाइरनि खे परचाईंदे मैसेज मुंहिंजी ॿुधंदो त ख़ुदा हाफ़िज़, जिते हूंदो सलामत हूंदो।